हथ मथे खणंदा छा? थोड़ा ही माण्हू आहिनि। असां हिन प्रोग्राम में 10 साल अॻु न 20 साल 2001 में असां प्रोग्राम कयोसीं जंहिंमें असां अर्जन भगत खे घुरायो होसीं। तॾहिं उन तव्हांजे साम्हूं भगत पेश कई हुई। भगत उहा कला आहे जंहिंमें असांजा सिंधी कलाकार ॻाईंदा बि आहिनि। हथ मथे खणंदा छा? थोड़ा ही माण्हू आहिनि। असां हिन प्रोग्राम में 10 साल अॻु न 20 साल 2001 में असां प्रोग्राम कयोसीं जंहिंमें असां अर्जन भगत खे घुरायो होसीं। तॾहिं उन तव्हांजे साम्हूं भगत पेश कई हुई। भगत उहा कला आहे जंहिंमें असांजा सिंधी कलाकार ॻाईंदा बि आहिनि, वॼाईंदा बि आहिनि, अदाकारीअ सां नृत्य बि कंदा आहिनि। त इहे टेई कलाऊं हिन कला में भगत में तव्हां ॾिसी सघंदा। ऐं अॼु असां तव्हांजे लाइ ख़ासि घुरायो आहे अजमेर मां। अजमेर मां आयो आहे असांजो घनश्याम भगत। तारियुनि सां कयो स्वागत। त ही जेको भगत अथव अजमेर में उनजो ॾाढो वॾो नालो आहे। अची वञो भाऊ, अची वञो। त हाणे भगत जेका मूं तव्हांखे ॿुधाई पई त असांजो ट्रेडिशनल जेको फोक असांजी लोक कला आहे उन में असां वटि हाणे तमामु थोरा कलाकार रहिजी विया आहिनि। जॾहिं सिंध में इहा हलंदी हुई तॾहिं हिकिड़ो शमन गुॾीअ नाले बि हूंदो हो। त ॿिया बि कलाकार हूंदा हुआ जेके तमामु सुठे नमूने सां पंहिंजी कला जो जोर ॾेखारींदा हुआ। भगत हलंदी शाम जो शुरू थींदी, ॿिए ॾींहुं सुबुह जो 5 बजे ताईं। मूं त उहे भगतियूं ॾिठियूं आहिनि ऐं तव्हां ॿियनि बि ॾिठियूं हूंदियूं। पर ही जॾहिं भगत को किसो खणंदा आहिनि यानी सुहिणी मेहार जो या असांजे मूमल राणी जो, त उहा ॻाल्हि मां ॾोहीरो, वरी का आखाणी, पोइ वरी कुझु छेॼ ॿधी नचनि था। त सचुपच ॾाढो मज़ो ईंदो आहे। हिकिड़ो एटमॉस्फेयर सुठो थी वेंदो आहे, वायुमंडल ॾाढो सुहिणो थी वेंदो आहे। भगत कंवरराम जो नालो त असां सभिनी खे इन कला सां जुड़ियल यादि आहे न। इन कला खे अॻिते वधाइण जो शर्फ़ हासिलु आहे साईं कंवरराम खे। ऐं हीअ असांजो भाउ अथव न, कंवरराम साहिब जे पोटनि सां नची चुको आहे, यानी भगत विझी चुको आहे। त इहा बि असां लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे जो हीअ असांजो देश विदेश में पंहिंजा प्रोग्राम बि करे पियो, कराए पियो। अॼु तव्हांजे साम्हूं 15 मिंटनि लाइ असां हिनखे मंच ॾिनो आहे। चई दीदी भला माण्हुनि खे वणे त 20 मिंट करियां। मूं चयोसि बाबा ठीकु आहे। हाणे उहो त वधार आहे तव्हां सभिनी ते न, ऐं तव्हांखे त ॻाल्हि वणंदी छो जो अॼु भगत करे केरु थो, सिंध में त आहे ई कान, मूंखे ईअं ख़बर पई आहे, केरु कंदा ई कोन्हनि। सो असां हिन कला खे जीअरो रखंदासीं छो जो असीं सिंधी आहियूं। हलो 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 महिरबानी अदी आशा चांद असांजी भेण। दोस्तो कीअं आहियो? आवाज़ ही कोन आयो। कीअं आहियो साईं? आयो लाल सभई चो तव्हीं परदेसी असीं देसी। छो त तव्हां आया त सभु सिंध मां आहियो न। असां वेठा आहियूं हेॾा अजमेर में, तव्हां वेठा दुबई में। वाह वाह। तव्हीं परदेसी असीं देसी, तव्हां सां कीअं सीनो साईंदासीं। तव्हीं परदेसी असीं देसी, तव्हां सां कीअं सीनो साईंदासीं। जेको कुर्ब ऐं प्यार तव्हां असांखे अॼु ॾींदा उहो वञी पंहिंजे ॻोठ में ॻाईंदासीं। चवंदा आहिनि 100 वञे, वाह वाह, 100 वञे पर सिक न वञे। वाह सही वाह। 100 वञे पर सिक न वञे, 1000 वञे पर हुब न वञे। 100 वञे पर सिक न वञे, 1000 वञे पर हुब न वञे। अरे लख वञे त वञे पर लछण न वञे। वाह सही वाह। ऐं जेकर करोड़ वञे त भले पियो वञे। ॾिसो साईं वापसि सां ॿुधिजो, 100 वञे पर सिक न वञे, 1000 वञे पर हुब न वञे, ऐं लख वञे पर लछण न वञे, ऐं करोड़ वञे त वञे पर कुर्ब न वञे, पर अरब वञे त भले पियो वञे, असांजो इल्मु न वञे। जॾहिं असीं सिंधी सिंध छॾे हिंद में आयासीं उन वक़्तु असां मजबूर हुआसीं।
असांखे पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी भाषा खे, पंहिंजी सिंधियत खे बचाइणो हो। इन करे असां पंहिंजो मुल्क ॻोल्हे आयासीं। माण्हू त जायूं जॻहियूं सोन चांदी ॻोल्हे आया, असां पंहिंजो मुल्क ॻोल्हे आयासीं। तंहिं टाइम असां मजबूर हुआसीं, पर हाणे असां मजबूर न, असां मजबूत आहियूं। ऐं असां दुनिया में ॾेखारियो आहे त सिंधी जेके आहिनि उन्हनि पंहिंजे महिनत सां, पंहिंजी लगन सां, पंहिंजी कोशिश सां, सिर्फ़ु हिन दुबई में छा, हिंदुस्तान में छा, पर पूरी दुनिया में पंहिंजो डंको वॼायो आहे। बोले साईं कंवरराम साहिब की जय। वाह साईं वाह। तू सखी शहन शाह हिकिड़ो हिकिड़ो केर ए आयो लाल सभई चो झूलेलाल। हाँ, थोड़ो हाणे मोबाइलनि मां ध्यानु हटायो, साईं में ध्यानु लॻायो। चवंदा आहिनि हा, कमाइजे त खाइजे, न त असुल न कमाइजे। वाह साईं वाह। हाँ, शायदि भाई सुर पकड़े रखो। हा, कमाइजे त खाइजे, न त असुल न कमाइजे, हा, ऐं खाइजे त खाराइजे, न त असुल न खाइजे। वाह साईं वाह। हाँ, कमाइजे त खाइजे, न त असुल न कमाइजे, ऐं जे खाइजे त खाराइजे, न त असुल न खाइजे, ऐं अगरि रुसजे त परचाइजे, न त असुल न रुसजे। रुसण में मज़ो कहिड़ो, जेसी केरु परचाइण वारो कोन्हे, रुसण में मज़ो कहिड़ो। ऐं लाइजे त निभाइजे, न त असुल न लाइजे, ऐं जे घुरायो अथई त निभाइजे, न त असुल न घुराइजे। महिमान ईंदा आहिनि भाॻनि वारनि वटि। हा, असां अॼु आया आहियूं भगत हली करे, कही करे तव्हांजे अङण में, हीअ पंहिंजी झोली फैलाए करे, त हीअ दुबई वारा छा ॾींदा असांखे? पंहिंजो प्यार, पंहिंजी मोहबत, पंहिंजो नीह, पंहिंजो क़दुरु असां भगतनि खे ॾींदा। बेड़ी मुंहिंजी बेड़ी सभिनी जी, जय हो। बेड़ी मुंहिंजी बेड़ी सभिनी जी, पार उतार मुंहिंजा कामिल यार मला, मुंहिंजा सतगुर यार मला। बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी, बेड़ी संगत जी, बेड़ी प्रेमन जी, पार उतार मुंहिंजा कामिल यार मला। सतगुर यार मला। भगत साहब हिते केर केर बेड़ी खणी आयो आहे? सभी खणी आया आहिनि साईं। हा, जेको जेको बेड़ी खणी आयो आहे हथ मथे करे ॾेखारे भाई। हथ मथे करे ॾेखारे। हा भगत साहब, हिकिड़ो कंफ्यूजन आहे। हा, कहिड़ो कंफ्यूजन? केर कार में आयो आहे, हा, केर मोटर में आयो आहे, को टैक्सी में आयो आहे साईं, केर पाण वांगुरु वरी फ्लाइट में आयो आहे। छितो थींदो। हा, छिता थींदा आया आहियूं साईं। वाह, जिते वाह। किथे जांच, केॾी महिल गले में पिया टुंबिन, केॾी महिल नक में पिया टुंबिन, कयूं छा भला? ऐं वरी मुंहं ते इहो ॿूथाड़ो। हा, अहिड़ा सा कर्म कोन कया जो मुंहुं लिकाए घुमूं, पर कयूं छा साईं? इहा बीमारी आई आहे। पर रखो मुंहिंजे साईं त इहा बि वेंदिली। हीअ जेका बेड़ी आहे, हीअ असांजे जीवन जी नैया आहे। इन नैया खे पार लॻाइण वारो असांजो खिवैया, असांजो इष्ट देव झूलेलाल आहे। त उनखे था चऊं, ओ मुंहिंजा कामिल यार मला, सतगुर यार मला। बेड़ी मुंहिंजी बेड़ी संगत जी, बेड़ी असांजी, बेड़ी प्रेमन जी, पार उतार मुंहिंजा कामिल यार मला, सतगुर यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला, सतगुर यार मला। जेकर मिठी मिठी ताड़ी वॼाईंदा त मुंहिंजो साईं तव्हांजे घर में सदाईं सुख, शांती, वैभव, लक्ष्मी, रिद्धि, सिद्धि, संतोष, समृद्धि ऐं अन्न धन जा भंडारा भरे छॾींदो मुंहिंजा यार। वाह साईं। तूं ही दाता दावर आहीं, मुंहिंजे सुखनि जो सागर आहीं। तू ही दाता दावर आहीं, मुंहिंजे सुखन जो सागर आहीं। दातार त हिकिड़ो तूं, वाह वाह। दातार त हिकिड़ो तूं, ॿिया मिरई तई मंगता, ऐं मींहं मुंदा हितां वसणा, सदा वसी पियो तूं। ऐं जेकर अची मूं त मेरा ईमान लहा। ऐं जेकर संत खे घुरायो था, सतगुर खे घुरायो था,
को महिमान घर में ईंदो आहे त काजू बादाम पिस्ता पापड़ चांहि खाराईंदा आहियूं पर जेके सतगुरु घर में आयो आहे उनखे रुगो खपे भावना तव्हांजी ऐं तव्हांजो प्रेम उहो कीअं ख़बर पवंदो जॾहिं भगत साहिब सभई मिठी मिठी ताड़ी वॼंदा मूं सां गॾु ऐं छा चवंदा तूं ही दाता दावर आहीं मुंहिंजे सुखनि जो सागर आहीं तू ही दाता दावर आही मुंहिंजे सुखनि जो सागर आही तूं ही दाता दावर आहीं सब जे सुखनि जो सागर आहीं तू ही दाता दावर आही मुंहिंजे सुखनि जो सागर आही बख्श बदियूं सब बख्श बदियूं सब दोह गुनाह मुंहिंजा कामिल जी ओ चरी आया चरी साईं झूलेलाल जी साईं झूलेलाल जी पंहिंजे वरुण देव जी झूलेलाल जी पंहिंजे वरुण देव जी ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरी आया चरी साईं झूलेलाल जी जॾहिं हू तो खिले चंड शर्माए थो हू तो खिले चंड शर्माए थो अहिड़े साईं तां मां कुर्बान वञा जंहिं मूंखे ॾुध पुट लक्ष्मी वैभव समृद्धि संतोष सभु कुझु ॾिनो आहे मुंहिंजे साईं यार जेको घुरियोसि था उहो ॾिए थो हा ॾियण वारो मुंहिंजो साईं आहे चऊं था ओ जॾहिं तूं तो खिली चंड शर्माए थो जॾहिं तूं तो खिली चंड शर्माए थो थी नज़र खां परे दिलि घबराए थो थी नज़र खां परे दिल घबराए थो ओ अहिड़ो सुहिणो मुखड़ो मुंहिंजे दिलदार जो ॾाढो सुखड़ो घणो मुंहिंजे दिलदार जो ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो बस केर केर पियो चए भाई हाँ भले बूथारो लॻल आहे धीरे धीरे चओ मास्क खे सिंधी में चवंदा आहिनि बूथाड़ो भले बूथारो लॻल हुजे धीरे धीरे चओ कोरो कोरो चवणो सभिनी खे आहे चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी साईं झूलेलाल जी साईं झूलेलाल जी साईं कंवर राम जी साईं झूलेलाल जी साईं कंवर राम जी ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो ऐं ॾिसो शाइर छा थो चवे ओ जंहिं ते नज़र कयो सो बि रंग जी वञे जंहिं ते नज़र कयो सो बि रंग जी वञे हुजे दुश्मन खुदाई सां बि बणिजी पवे हुजे दुश्मन खुदाई सां बि बणिजी वञे ओ अहिड़ा आला नूर मुंहिंजी सरकार जो आलो आला नूर मुंहिंजी सरकार जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो ओ चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी साईं झूलेलाल जी ऐं आख़िरी पंक्ति सभु मूं सां गॾु चवंदा तूं आहीं शहनशाह मन ई आहे गदा तूं आहीं शहनशाह मन ही आहे गदा जॾहिं ज़िंदगी में को दुख ईंदो आहे को तकलीफ़ ईंदो आहे न कष्ट ईंदो आहे असांजो विश्वास डगमगाइण लॻंदो आहे कि अलाए साईं आहे अलाए कोन्हे अलाए गुरु आहे अलाए कोन्हे पर संत आहे साईं आहे ईश्वर आहे अल्लाह आहे पर उहो तव्हांजो ॿेड़ो तॾहिं पार कंदो जॾहिं तव्हां कर्म कंदा चओ साईं मुंहिंजो पुटु कलेक्टर ठही वञे त हुन लाइ पढ़ाई त करणी पवंदी न किताब वठणा पवंदा पढ़ाई करणी पवंदी साईं मां करोड़पति थी वञा महिनत करणी पवंदी धंधो खोलणो पवंदो दुकान खोलणो पवंदो 12-15 कलाक ड्यूटी ॾियणी पवंदी तूं आहीं शहनशाह मन ही आहे गदा तूं आहीं शहनशाह मन ही आहे गदा मुंहिंजो ही अर्ज़ आ थियो न मूं खां खफ़ा जो ही अर्ज आ थियो न मूंखां जुदा सदा रहा नौकर मां हिन यार जो सदा रहा चाकर हिन यार जो ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी ताड़ी ताड़ी जी ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो साईं झूलेलाल जो चरी आया चरी
अमरलाल जी चरी साईं अमरलाल जी चरियो आया चरियो पंहिंजे झूलेलाल जो भाई समझे करे आयो लाल सभई चो सभई चो महिरबानी मां घनश्याम भगत तव्हां सभिनी लख थोड़ा तो आहियां हिकिड़ी जोरदार ताड़ी वजो पंहिंजे पाण लाइ वाह मुंहिंजा दुबई वारा यार सदाईं ख़ुशि हुजो थैंक यू त पोइ हाणे असीं अॻिते वधंदासीं न अॼु मेलो सदा सुहिणी धरतीअ ते लॻो अॼु त खाइजे न त असुल न कमाइजे वाह साईं वाह बेड़ीअ सां भाई कंहिंजो कंहिंजो विर्त आहे अॼु मूंखे ॿुधायो कंहिंजो कंहिंजो विर्त आहे दुबई में केरु विर्त कोन रखंदो आहे भेड़ा हिकु अजमेर आहे छा भगत खे ॾिसो विर्त में बि जय चवण जी मना कोन्हे साईं जो नाम सिमरन करणो आहे बेड़ी मुंहिंजी मूंखे एक्चुअली मना कयो की स्टेज तां न लहजो हेठ को कंदी थी कदस मुंहिंजी अम्मा ची पुट कंवर जंहिंखे हिकु कटोरो कोयरनि जो ॾींहुं वाह वाह तंहिंखां हिकु कटोरो अन्न जो वठी अचे हा हाणे साईं कंवरराम साहिब मथे ते उहो कोयरनि जो कटोरो खणी करे टोकरी खणी करे हलंदा पिया वञनि साईं हा साईं घणा कटोरा हुआ कोयरनि जा तव्हांखे ॿुधायमि न 20 सिंधी में चइबो 20 हलंदा पिया वञनि मिठी ॿोलींदो हलियो ॿोली जिते लथल हुई संतनि जी टोली ऐं हो आवाज वियो कन ते खुलिया साईं सतराम जा कोसा कोई रखणी हलियो साईं सतराम दास जा नेण खुलिया आहिनि ऐं ॿाहिरि आया आहिनि वाह वाह ये 5 मिंट जी स्टोरी तव्हां ॿुधंदा तव्हांखे ख़बर पवंदो तव्हांखे ॾाढो आनंद ईंदो कि कोहिर विकिणण सां कंहिंजो भाग खुलंदो आहे छा अगरि खुलंदो आहे त सुभाणे खां मां बि इहे भगत छॾे कोहिर थो विकिणां असां दुकानदारियूं बंदि करे कोहिर विकिणूं असांजो भाग खुले अहिड़ो छा थियो ही भॼन छो लिखियो वियो ऐं ही भॼन सॼी दुनिया में थो ॻाइजे मुंहिंजे साईं कंवरराम जे नाले सां अहिड़ी छा ॻाल्हि हुई उहा तव्हांखे मां 5 मिंट में तव्हांखे सार ख़बर पइजी वेंदी संतनि जी महिमा ओ संत निकिरी ॿाहिरि आयो अची कंवर खे गले लॻायो संत निकिरी ॿाहिरि आयो अची कंवर खे गले लॻायो ओ संत निकिरी ॿाहिरि आयो अची कंवर खे गले लॻायो ओ पुछो नालो छा तई मचड़ा तुंहिंजो नालो छा तई बचड़ा आयो वेठल तव्हीं कहिड़े गाम जा कोसा खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ऐं सभिनी खे मूंसां चवणो आहे छा हो जय जय साईं कंवर राम सच्चो साईं सतराम जय जय साईं कंवर राम सच्चो साईं सतराम जय जय साईं कंवर राम सच्चो साईं सतराम पुट नालो तुंहिंजो छा अथई छा नालो अथई पुट ऐं वेठल कहिड़े ॻोठ जा आहियो कहिड़े ॻोठ जा वेठल आहियो कहिड़े गांव में रहंदा आहियो किथां आयो आहीं कंहिंजो किको आहीं कुझु ॿुधाए अहवाल ॾे वाह वाह थी साईं नालो कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया नालो कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया ओ जड़वारन मुंहिंजो असीं नौकर आयूं तुंहिंजे नाम जा कोसा कोई रखणी हलियो हो जय जय साईं कंवर राम सच्चो साईं सतराम जय जय साईं कंवर राम सच्चो
कोयरनि जा 20 कटोरा माता साहिब रधे ॾिना हुआ। रते ॾिना साईं। उन मां 2 कटोरा संतन खाई छॾिया। वाह वाह। घणा कटोरा? 2 कटोरा। भगत साहब तव्हांखे ख़बर आहे न? हा तव्हांखे त ख़बर आहे, हा। संगत खे ख़बर पवणु खपे। घणा कटोरा? 2। बाक़ी घणा बचा? जॾहिं साईं कंवरराम घर पहुता आहिनि, माता साहिब पुछे थी, वाह वाह। पुट कंवर जी जी जल जी अमर पुट कोयर विकिणे आए? जी हा अम्मा विकिणे आयसि। जी ॾे पुट मां अन्न जा कटोरा ॻणे वठां, किथे तोखां भोलो त कोन थियो आहे। हाणे नंढड़ा हुआ दिलि में ख़्यालु करनि कि मूंखे जी जल धड़का न ॾे, मारे न डपु त लॻंदो न ॿार खे। वञी पासीरो वेही रहिया। हाणे साईं कंवरराम जी माता, इहो 5 मिंट बाक़ी लॻंदा, भॼन पूरो थींदो, असांजो टाइम जो इशारो अची वियो आहे। उहे कटोरो खणी कंजे जो ऐं अन्न जा कटोरा ॻणण लॻी आहे। मां चवां 1, तव्हां चवंदा 2, मां चवां 3, तव्हां चवंदा 4, मां चवां 5, तव्हां चवंदा 6। सिंधी अंग कंहिंखे कंहिंखे ईंदा आहिनि? सभिनी खे ईंदा आहिनि न? हा वाह साईं वाह। 1 3 5 7। भाई पुठियां वारा बिना टिकट आया आहिनि, जवाब ई कोन था ॾियनि। छो साईं नाराज़ आहियो मूंसां? रुठल आहियो छा? चयोमां जे रुसिजे त परचाइजे, न त असुल न रुसिजे। रुसंदा मां परचाईंदोमांव, बिल्कुलु हेठि लही ईंदुमि मां बि। 1 3 5 7 9 11 13 15 17। अरे अरेड़ा की दिया वरी यार। 2 कटोरा संतन खाई छॾिया त घणा थियण खपनि? 17। आवाज आयो 18 19 20। साईं कंवरराम ढोड़ना आया। जी अमर 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 भी 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 भी। जी छो पुट कंवर छा थियो? जी अम्मा तूं ॿुढड़ी आहीं, तोखां ग़लती थी आहे, तूं सही नथी ॻणे, हिकु दफ़ो वरी ॻण। जी पुट कंवर कुझु भोलो थियो आहे छा? हाणे ॿुधाए बि न सघनि, लिकाए बि न सघनि। त हिकु दफ़ो वरी था खणी ॻणियूं त चो साईं कंवरराम जा कोयरे जा कटोरा जेको मूंसां गॾु ॻणींदो, मुंहिंजो साईं उनखे क़िस्मत जा महर जा धन जा कटोरा ओतिरा भरे भरे करे ॾींदो, बेड़ा पार कंदो। 1 3 5 7 9 11 13 15 17 18 19। अंदर आवाज अचे 21 22 23। साईं कंवरराम जी अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया। चई अमर मां तोखे छा ॿुधायां? चई पुट ॿुधाए छा थियो आहे? रोए छो त मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा जीअ जा टुकड़ा? तोखे कंहिं ठॻियो आहे? तोसां कंहिं भोलो कयो आहे? छो तो रोई मुंहिंजा बचड़ा? मुंहिंजो नज़रो तूं नंढो मासूम आहीं। जी अम्मा मां तोखे छा ॿुधायां? मां साईं सतरामदास जी कुटिया जे ॿाहिरां लंघियो हुअसि, संतन 2 कटोरा कोयरनि जा खाई छॾिया ऐं मूंखे पैसा बि न ॾिननि, अन्न बि न ॾिननि, पर मां संतन खे निमी नमस्कार कयो ऐं हली आयसि। ऐं जेके संतन 2 कटोरा खाधा आहिनि उन्हनि जे बदिरां घणा वधी विया आहिनि? 6। 17 जे बदिरां घणा थी विया? 23। इहा हुई संतन जी बरकत। उनमें कवि आखिर में लिखे चो कोयर साधन सबई खादा ओ जेके कंवर राम आंदा। कोयर साधन सबई खादा जेके कंवर राम आंदा। ओ बिया कोहिर तुंजा अग जी, बिया कोहिर तुंजा अग जी। ओ विष्णु कम करे वियो नाम जा, कोसा कोहिर खणी हलियो। ऐं जंहिंजो मुंहिंजे साईं में विश्वास आहे, आख़िरी पंक्ति सभई मूंसां गॾु ताड़ी वॼाए चवंदा छा? ओ जय जय साईं कंवर राम सचो साईं सतराम। जय जय साईं कंवर राम सचो साईं सतराम। ओ जय जय साईं कंवर राम सचो साईं सतराम। जय जय साईं कंवर राम सचो साईं सतराम। ओ जय जय साईं कंवर राम सचो साईं सतराम। 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 हे आयो लाल ॿई हथ मथे करे सभई चो ही मुंहिंजे साईं जो दर अथव। हिते 10 रुपए में पलव पास थींदा अथव। हिकिड़ी नंढड़ी 1 मिंट जी ॻाल्हि यादि आई आहे। हिकु दफ़ो मां भगत पियो कयां, हिकिड़ी दादी आई। जी भगत साहब
भगत साहब मुंहिंजो पलव पायो मुंहिंजी अरदास कयो साईं मुंहिंजा मतलब हाँ भाई तुंहिंजो पलव था पायूं हुकुम कर मुंहिंजी अम्मा तोखे छा खपे वाह, हिन वाह। दर ते 10 रुपए में पुट मिलनि झूला घरनि में झूलनि हैं कुआरा मंगजी वञनि मंगल पणजी वञनि पड़ियलनि जा पिंगरा लोॾजी वञनि मुंहिंजा दातार ही धरे दुआ जान साईं मुंहिंजा ही दर दुआ जा आहिनि वाह, वाह। जी भगत साहब मुंहिंजो पलव पायो मुंहिंजो लाइट जो बिल घटि अचे ओड़ी इहो वरी कहिड़ो पलव आहे भाई ऊंधा सूंधा पलव पाराईंदी जा मुंहिंजी भेण चवंदा ॾींदो आहे मथां पर कंहिंजे हथां वाह हथ रुगो तव्हांजो आहे ॾियण वारो मुंहिंजो साईं अथव हुन तव्हांजे हथ खे एॾो मज़बूत ठाहियो आहे चवंदा आहिनि साईं इतना दीजिए छा में कुटुंब समाए साईं इतना दीजिए छा में कुटुंब समाए कोई साधु संत भगत न भूखा जा त साईं तव्हांखे ॾिनो आहे न तॾहिं हमेशह पंहिंजो हथ हीअं रखिजो ऐं हिकु ॿी ॻाल्हि ॿुधो ॾियो न त हीअं ॾिजो बंदि मुठी करे हा जेको बंदि मुठी करे ॾींदो मुंहिंजो साईं तव्हांखे गंज कंदो तव्हांजा जी भगत साहब पलव पायो अरदास भई कयो पाराए साईं पलो वाह वाह लाइट जो बिल घटि अचे ओड़ी मां ऊंधा सिधा पलव कीअं पाराईंदी मुंहिंजी भेण अची न तव्हांखे पाइणो पवंदो मां भगत खां पुछियमि कन में भई छा कयूं चई साईं हिकु त पंहिंजो धंधो ॿियो वरी 10 रुपया बि मिलिया आहिनि ग्राहक पक्को आहे मतलब पलव पाइणो पवंदो और 10 जो नोट में कड़का कड़क ॾिनो अथई हा डॉलर हो डॉलर नोट न डॉलर हो वरी हिते बि नोट मिलण शुरू थी वञे हा पलव पातोसीं वाह वाह दरिया साईं दा दिला तुंहिंजो बणियो रहेम बखर ऐं लॻो रंग रूहड़ीअ खे तंहिंखां वधि थियो आ सखर ॼाओ पुट दरिया शाह खे अल्लाह नाव रखियऊंसि नारो ऐं वहे थो वहे दूध मां मुंहिंजो सखण लाल काणी वारो ता चोरे भावरो पलव पायूं झूलेलाल जे दर ते अमर जो पलव पातोसीं आहा कुछ ॾींहं थिया वाह वाह वरी उहा दादी वापसि बहिराणे ते गॾी प्रोग्राम में गॾी चई भगत साहब तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां मां चयो ॿुधाए चई साईं मुंहिंजो त लाइट जो मीटर ई कटे विया उड़ी लाइट जो मीटर भला छो कटे विया चई साईं तव्हां पलव पातो मां लाइट जो बिल ई कोन भरियो 2 महीना हू आया गुस्से में जी मुंहिंजो मीटर ई कटे विया हली अरे मां चयो यार पर हिकु ॻाल्हि ॿुध साईं मुंहिंजो साथ ॾींदव पर तॾहिं जॾहिं तव्हां मेहनत कंदा कर्म कंदा वाह वाह कर्म करते चलो नाम जपते चलो ऐं छा थो चवे न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु विड़ूं छा लाए रहंदे तू न रहंदुसि मां न रहंदो कुझु विड़ो छा लाए न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु विड़ूं छा लाए रहंदे तू न रहंदुसि मां न रहंदो कुझु विड़ो छा लाए हो फ़क़ति हिकु यार जो नालो फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ू छा लाए फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाए न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु विड़ू छा लाए रहंदे तू न जय जय मुंहिंजा साईं न रहंदो कुझु विड़ो छा लाए हो फ़क़ति हिकु यार जो नालो फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ू छा लाए फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाए न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु विड़ू छा लाए रहंदे तू न रहंदुसि मां न रहंदो कुझु विड़ो छा लाए ऐं मोहबत ॾे याद रख दो मोहबत ॾे मोहबत वठ मोहबत में मज़ो आहे मोहबत दे मोहबत वठ मोहबत में मज़ो आहे इहो आहे हिन दुनिया में सचो सौदो विड़ू छा लाए दुनिया में सचो सौदो
हिते रखी छॾियो छा लाए न रहंदे तू न रहंदसि मां न रहंदो कुछ विड़ूं छा लाए रहंदे तू न रहंदुसि मां न रहंदो कुछ विड़ूं छा लाए विड़ूं छा लाए बिड़ी बिड़ी ताड़ी मुंहिंजे साईं जे नाले ते यार मुंहिंजे लाइ न वॼायो मुंहिंजे गुरू लाइ वॼायो मुंहिंजे साईं लाइ वॼायो मुंहिंजो साईं तव्हांजा बेड़ा पार कंदो हे आयल सभई चओ आ भॻत साहिब हो भरे पी प्रेम जा प्याला वरी दुनिया जा गम छाला भरे पी प्रेम जा प्याला दुनिया जा गम वरी छा जा चाहे तो जाम पर जाम पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा रात को पियोगे सुबह उतर जाएगी जाम पर जाम पीने से क्या फायदा रात को पियोगे सुबह उतर जाएगी पीनी है तो मेरे साईं के नाम की प्याली पी बंदे तेरी जिंदगी संवर जाएगी हो भरे पी प्रेम जा प्याला भरी दुनिया जा गम छाला भरे पी प्रेम जा प्याला दुनिया जा गम वरी छा जा चुनी चार्ज थियई जंहिंमा नशो खासो विड़ूं छा लाए चुनी चार्ज ताड़ी छोड़ न वॼायो ताड़ी न वॼायो न ताड़ी सभिनी वॼाइणी आहे विड़ूं छा लाए न रहंदे तू न रहंदसि मां न रहंदो कुछ विड़ूं छा लाए न रहंदो तू न रहंदुसि मां न रहंदो कुछ विड़ूं छा लाए न रहंदे तू न रहंदसि मां न रहंदो कुछ विड़ूं छा लाए विड़ूं छा लाए विड़ूं छा लाए विड़ूं आयो लाल सभई चो झूलेलाल मां लख थोड़ा तो असांजी दीदी आशा चांद जो असांजो टाइम थी वियो आहे ऐं वरी मुंहिंजे दिलि आहे हिकिड़ो कलाम ॻायां पर दीदीअ जो इशारो अची वियो आहे दीदी खे चओ मूंखे न चओ दीदी खे चओ भाई क्या बात है आओ लाल सभई चओ त हाणे छा तव्हांजी राय छा आहे हिकिड़ो कलाम दीदी ॿियो ॿुधाइनि रुगो बस हिकिड़ो कलाम पोइ जेको खपे वेड़ा कयो थैंक यू महिरबानी हिकु जोरदार तारीफ़ सां आशा दीदी लाइ वॼायो हिननि जी शिकिल मुंहिंजी माउ सां मिलंदी आहे ऐं हिननि जो सदाईं आशीर्वाद मुंहिंजे मथां आहे अजमेर में मुंहिंजे घरां थी विया आहिनि ऐं मूंसां प्रॉमिस कयो वञ कि घनश्याम तोखे ज़रूरु घुराईंदी साईं अॼु हिननि पंहिंजो वादो निभायो आहे महिरबानी हिंदी में न हा बिल्कुलु बस हिकिड़ो ई कलाम आहे वधीक न चइजो वंस बिल्कुलु बिल्कुलु नो प्लीज़ नोट हा पहाड़ी हो चरियो आया चरियो माता चरियो आया चरियो केरे आ साईं मां केरे आ मां चरियो साईं चरियो चरियो ॾिसां साईं छा था कनि हा ईअं मूंखे ॾियो हथ में ॾियो मां डिॼी वियुसि मां चई ॿियो भगत दुबईअ को भगत त कोन अची वियो एॾा ॾे हा हिते रखीसि या मूंखे ॾे एॾा ॾे रख मूंखे लॻो दुबई में को ॿियो भगत त कोन्हे हा हो चरियो आया चरियो साईं कंवर राम जो चरियो आया चरियो साईं कंवर राम जो साईं कंवर राम जो साईं टेऊं राम जो कंवर राम जो साईं टेऊं राम जो चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरियो आया चरी साईं झूलेलाल जी साईं झूलेलाल जी पंहिंजे अमरलाल जी साईं झूलेलाल जी मुंहिंजे अमरलाल जी छो त चरियनि ते साईं जी महिर वधीक थींदी अथव जेके भौर आहिनि उहे चवंदा चरियो आहियां चरियो ऐं जेके मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं माताऊं मुंहिंजूं न्याणियूं निमाणियूं वेठियूं आहिनि उहे चवंदियूं चरी आहियां चरी भौर छा चवंदा हो चरियो आहियां चरियो साईं झूलेलाल जो चरी आहियां चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी साईं झूलेलाल जी साईं झूलेलाल जी पंहिंजे वरुण देव जी झूलेलाल जी पंहिंजे वरुण देव जी
ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरी आया चरी साईं झूलेलाल जी जॾहिं हू तो खिले चंड शर्माए थो हू तो खिले चंड शर्माए थो अहिड़े साईं तां मां कुर्बान वञा जंहिं मूंखे ॾुध पुट लक्ष्मी वैभव समृद्धि संतोष सभु कुझु ॾिनो आहे मुंहिंजे साईं यार जेको घुरियोसि था उहो ॾे थो ॾियण वारो मुंहिंजो साईं आहे चऊं था ओ जॾहिं तूं तो खिली चंड शर्माए थो जॾहिं तूं तो खिली चंड शर्माए थो थी नज़र खां परे दिल घबराए थो थी नज़र खां परे दिल घबराए थो ओ अहिड़ो सुहिणो मुखड़ो मुंहिंजे दिलदार जो ॾाढो सुखड़ो मुंहिंजे दिलदार जो ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो बस केर केर पियो चए भाई हाँ भले बूथारो लॻल आहे धीरे धीरे चओ मास्क खे सिंधी में चवंदा आहिनि बूथाड़ो भले बूथारो लॻल हुजे धीरे धीरे चओ कोरो कोरो चवणो सभिनी खे आहे चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी साईं झूलेलाल जी साईं झूलेलाल जी साईं कंवर राम जी झूलेलाल जी साईं कंवर राम जी ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो ऐं ॾिसो शाइर छा थो चवे ओ जंहिं ते नज़र कयो सो बि रंग जी वञे जंहिं ते नज़र कयो सो बि रंग जी वञे हुजे दुश्मन खुदाई सां बि बणिजी पवे हुजे दुश्मन खुदाई सां बि बणिजी वञे ओ अहिड़ा आला नूर मुंहिंजी सरकार जो आलो आला नूर मुंहिंजी सरकार जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो ओ चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी साईं झूलेलाल जी ऐं आख़िरी पंक्ति सभु मूं सां गॾु चवंदा तूं आहीं शहनशाह मन ई आहे गदा तूं आहीं शहनशाह मन ई आहे गदा जॾहिं ज़िंदगी में को दुख ईंदो आहे को तकलीफ़ ईंदो आहे न कष्ट ईंदो आहे असांजो विश्वास डगमगाइण लॻंदो आहे कि अलाए साईं आहे अलाए कोन्हे अलाए गुरु आहे अलाए कोन्हे पर संत आहे साईं आहे ईश्वर आहे अल्लाह आहे पर उहो तव्हांजो ॿेड़ो तॾहिं पार कंदो जॾहिं तव्हां कर्म कंदा चओ साईं मुंहिंजो पुटु कलेक्टर ठही वञे त हुन लाइ पढ़ाई त करणी पवंदी न किताब वठणा पवंदा पढ़ाई करणी पवंदी साईं मां करोड़पति थी वञा महिनत करणी पवंदी धंधो खोलणो पवंदो दुकान खोलणो पवंदो 12-15 कलाक ड्यूटी ॾियणी पवंदी तूं आहीं शहनशाह मन ई आहे गदा तूं आहीं शहनशाह मन ई आहे गदा मुंहिंजो ही अर्ज़ आ थियो न मूंखां खफ़ा जो ही अर्ज आ छो न मूंखां जुदा सदा रहा नौकर मां हिन जो रहा चाकर है जार जो ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो चरी आया चरी साईं झूलेलाल जी चरी आया चरी ताड़ी ताड़ी जी ओ चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो आया चरियो साईं झूलेलाल जो चरियो आया चरियो साईं झूलेलाल जो साईं झूलेलाल जो चरी आया चरी साईं अमरलाल जी चरी आया चरी साईं अमरलाल जी चरियो आया चरियो पंहिंजे झूलेलाल जो भाई समझ करे आयो लाल सभई चो सभई चो महिरबानी मां घनश्याम भगत तव्हां सभिनी लख थोड़ा तो आहियां हिकिड़ी जोरदार ताड़ी वजो पंहिंजे पाण लाइ वाह मुंहिंजा दुबई वारा यार सदाईं ख़ुशि हुजो थैंक यू